सल्लल्लाहु अलैका या ॾिसो हेॾी वॾी जमात आहे। तव्हां गॾिजी जेॾी महिल सलात पढ़ंदव त तव्हांजा इहे आवाज़ हितों जीअं निकिरंदा सिधो गुंबद ख़दरा पहुचंदा। हेतिरनि ग़ुलामनि जो आवाज़ जेॾी महिल हबीबनि जे बारगाह में पहुचंदो सोना ख़ुशि थींदा या न? हा जेको बेदिलियो थो पढ़े त मलाइक खणी था पहुचाइनि, जेको दिल जे गहराई सां थो पढ़े त चपन वारा आवाज़ ख़ुदि महबूब पाण था पढ़े। पोइ जे हेतिरनि माण्हुनि जो दरूद पहुचंदो त सोना हबीब ख़ुशि थींदा कनि। त फज़लाबाद में मुंहिंजा आशिक गॾु थिया आहिनि, मूं ते सलातूं मोकिले रहिया। अचो त गॾिजी चऊं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, इमाम तिरमिज़ी रिवायत तो आने सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहे, मुंहिंजे आका फरमायो त जेको हिकिड़ो गिरह मानी जो के गरीब खे थो खाराए, घणो हिकिड़ो गिरह के गरीब के खाराई, पोइ छा थो थिए जो अल्लाह ताला तव्हांजे उन हिक गिरह खे वधाए थो, इंघाए थो, वॾो थो करे, तांजो उहो हिकिड़ो तव्हांजो गिरह उहो त जबल जेॾो वॾो थी तव्हांजे अमलनि सालनि में तोरियो वेंदो। हिकिड़ो गिरह एक निवाला अगर किसी गरीब को आप खिलाएं तो अल्लाह ताला उसको बढ़ाता है, उसको बढ़ाता है, इतना बढ़ाता है कि वो एक निवाला ऊद जबल जितना भारी होकर तुम्हारे साले आमाल में तोला जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿी रिवायत में ये आहे त जीअं तव्हां मजा को बकरी जो फरड़ो नंढड़ो पालींदो आहे या उठ जो गोरड़ो नंढड़ो पालींदो आहे, पोइ उन उहो गोरो उठ जो नंढड़ो वो वॾो अज़ीम शान उठ बणिजी वेंदो। पालींदे पालींदे वो नंढड़े गोरड़े तोड़ड़े मज़ा वॾो उठ थी वेंदो आहे। हबीबन करीमन फरमायो त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी खजूर जी गड़ी ख़ैरात था कयो, रब उन खे तव्हांजे लाइ पाले थो, वॾो थो करे, तव्हांजो उहा खजूर जी गड़ी तव्हांजे लाइ उहद जबल जेॾी वज़नी बढ़ाए तव्हांजे सालनि अमलनि में तोरी। अहिड़ो कमु कजे या न कजे? चओ सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था, ये हदीस तबरानी शरीफ दिया, मुझे आका फरमायो त जॾहिं को मुसलमान मानीअ जो कन्नू समझो था, रोटी का किनारा, रोटी का एक छोटा सा किनारा वो तोड़ के खुदा की राह में खैरात करता है, किसी गरीब को, किसी साइल को, किसी मंगते को वो रोटी का टुकड़ा खैरात में देता है, तो वो क़यामत के दिन जब उसका नाम आमाल में उसके आमाल तो ले जाएंगे तो वो रोटी का छोटा सा टुकड़ा जबले ओद जितना भारी बनाकर उसके आमाले सालिया में तोला जाएगा। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए
वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। मानी खाराइनि था, मानी खाराइनि था पंहिंजी चाहत जे बावजूद, पंहिंजी ज़रूरत जे बावजूद मिस्कीन के, यतीम के, असीर के मानी खाराइनि था। पोइ मानी खाराए चवनि था इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह, असां तव्हांखे मानी खाराई आहे ख़ासि अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर। ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा, असां तव्हां खां बदिलो एवज़ो मुआवज़ो तलब नथा कयूं। जेका मानी खाराई थी सो ख़ासि अल्लाह जे ख़ातिर। इन आयत जो शान नुज़ूल ॿुधायां। हसनैन करीमैन बीमार थी पिया, मुझे दिलबर मोहम्मद करीम जा शहजादा इमाम हसन इमाम हुसैन नाचाक थी पिया। अम्मड़ खातून अतहर अब्बे मौला अली जेॾीमहिल ॾिठो त बचड़ा नाचाक आहिनि त पिनी बास बासिया। जेकॾहिं बचड़ा चङा भला थी विया त अल्लाह जे ख़ातिर 3 ॾींहं रोज़ो रखंदासीं। हज़रत अली बास बासी, सैयदा फातिमतु ज़हरा बास बासी, त बचड़ा चङा भला थी विया त 3 ॾींहं रोज़ा नफ़ली रखंदासीं। पोइ अब्बे जी दुआ, अम्मा जी दुआ अघाणी, बचड़ा चङा भला थी विया, शहजादा सेहतमंद थी विया। पोइ मुंहिंजा दोस्तो बास मुताबिक हज़रत मौला अली बि रोज़ो रखियो त सैयदा खातून अतहर बि रोज़ो रखियो। शाम थी विया, रोज़े खोलण जो वक़्तु आयो। जेॾीमहिल रोज़े खोलण जो वक़्तु आयो त ओॾी महिल कुर्बान वञे मुंहिंजे महबूब जे घराणे जे फ़क्र जे मथां। फ़क्रे अहल बैत मुस्तफ़ा, जॾहिं मुंहिंजा दोस्तो महबूब करीम जे फ़क्र जो इहो आलम हुयो जो 40 ॾींहं मुंहिंजे दिलबर नबी जे घर में दूहो न दुखंदो हुयो, सांझण पाणी न थींदी हुई। 40 ॾींहं अमा आयशा सिद्दीक़ा साहिब फरमाए थी त पहिरीं तारीख़ जो चंड उभरंदो हो, पोइ उभरंदे उभरंदे 29 ते गायब थी वेंदो, असांजे घर में चूल्हो न गरम थींदो। वरी 2 महीने जो चंड उभरंदो, उभरंदे उभरंदे लंदे उहो बि 29 ते गायब थी वेंदो। वरी 3 महीने जो नओं चंड उभरंदो, तव्हांजो 4 महीननि जा चंड उभरी वेंदा, पर मोहम्मद करीम जे हवेली में चूल्हो गरम न थींदो। ऐं इहा मिस्कीनी इख्तियारी हुई, इज़्तिरारी न हुई, मजबूरी न हुई, बल्कि इख्तियारी मिस्कीनी हुई, खुद कबूल कई हुई। छा खुद दुआ घुरंदा हा, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीनम व अमितनी मिस्कीना। ए अल्लाह मूंखे जार भी मिस्कीन करे, दुनिया तां अॻिते हलाई त बि मिस्कीन करे। जॾहिं क़यामत जे ॾियारे में उथां त मूंखे मिस्कीननि जी जमात मझां उतारजां। हाँ सुभान अल्लाह। मुझा दोस्तो, मुझे महबूब जे घराने जी या मिस्कीनी मजबूरी न हुई, खुद कबूल कई हुयूं। जेॾीमहिल रोज़े खोलण जो वक़्तु थियो त सिर्फ़ जवन जी मानी जो टुकड़ो हुजे, जंहिंखे साम्हूं रखे अज़ान जो इंतज़ार हुयो। सिज लहे त रोज़ो अफ़्तार कयूं। बस रोज़े खोलण खां थोरी देर अॻ में दर ते सदा आई त मां मिस्कीन आहियां, अल्लाह वास्ते मूंखे ख़ैरात ॾियो।
हजरत मौला अली शेरे खुदा खातून अतहर जे चेहरे दे निहारियो फातिमत ज़हरा मौला अली जे मुखड़े दे निहारियो हिक दे में चवण लगा त कदे असां जे दर ता साइल खाली न मोटियो आ अज कीअं पंहिंजे दर ता साइल के खाली मोटायूं ॿियो त कुझु कोन्हे ई मानी जो गभो आ छो न इहा मानी इन साइल खे ॾेई छॾियूं असां पाणी पी रोज़ो खोलींदासीं कुर्बान कुर्बान इन घराणे जी सखावत तां कुर्बान मुंहिंजे मुझा दोस्तो मासूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शय्यन क़त फ़क़ाल अल्लाह पूरी जिंदगी महबूबन खां जॾहिं बि जंहिं बि जा बि शइ घुरी मदीने वारे साईं न कई न कर न कयूं जंहिं जेका शइ घुरी उनखे ॾिनो महबूब जे घराणे जी भी इहा ई ख़सलत हुई जो इन दर तां खाली न मोटियो हो न मोटंदो ऐं अॼु ताईं बि मुंहिंजे दिलबर नबी जी उहा सखावत जारी आहे अॼु बि सोणे हबीब जे दर ते जेको वञी सदा हणे थो त खाली झोलियूं रहमत सां भरे सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तो वो मानी जो गभो उन साइल के ॾेई छॾियो उन मिस्कीन के ॾेई पाण पाणी ते रोज़ो अफ़्तार कयूं वरी ॿियो ॾियारो रोज़ो नफ़ली बास जो रोज़ो रखियूं जेॾीमहिल रोज़े खोलण जो वक़्तु थियो त खजूर जूं चंद ॻड़ियूं जवन जी मानी जा कुझु टुकड़ा हुजनि जेॾीमहिल मानी अॻियूं रखे रोज़े खोलण लाइ मुंतज़िर वेठा त दर ते सदा थी मां यतीम आहियां मुंहिंजो अब्बो अम्मा कोन्हे अजो खातूने अतहर जे दर ते साइल थी आयो आहियां मोहम्मद करीम जी न्याणी जे दर ते खैरात पिनण आयो आहियां फातिमत ज़हरा चयो अली बराबर असीं बुखार आहियूं बराबर असांखे ॿिन ॾींहंनि जी बुखा पर अली पंहिंजे दर तां यतीम खे खाली कीअं मोटायूं ॿियो कुझु न आहे इहे मानी या खजूर जेके टुकड़ा आहिनि इहे सभु इन साइल खे इन यतीम खे छो न ॾियूं असां पाणी पी रोज़ो अफ़्तार कंदासीं सुभान अल्लाह परावन तलाहिण परेशानियूं परावन तलाहिण परेशानियूं नबी पाक मुझे जुनी शानियूं परावन तलाहिण परेशानियूं परावन तलाहिण परेशानियूं नबीअ जे घराणे जुनी शानियूं परावन तलाहिण सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उहे मानी जी जेका बि खाधे जी शइ हुई उन यतीम खे ॾिनऊं पाण पाणी पी रोज़ो अफ़्तार करे छॾियो वरी वरी ॿियो ॾींहुं रोज़ो रखियो अथनि जेॾीमहिल रोज़े खोलण जो वक़्तु आयो ओॾीमहिल मुंहिंजा दोस्तो सर्फ खजूर जा चंद दाणा हुजनि या के थोरो खाधे जो असबाब हुजनि मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल रोज़े खोलण जे लाइ तयार थी वेठा दर ते सदा लॻी दर ते साइल सैन आई मां असीर आहियां मां कैदी आहियां अॻे छा हूंदो हाणे गवर्नमेंट जेलनि में कैदियुनि खे मानी कराईंदी आहे पर अॻे ईअं हूंदो हो जो जेलियुनि खे पिनाईंदा पिनी पोइ जेका ख़ैरात मिलंदी पोइ उहा अचे जेल खाने में सभिनी कैदियुनि खे विराए खाराईंदा पोइ उन कैदियुनि खे डंडा ॿेड़ियूं हणी
या उनके पतकड़ियूं हणी पोगियूं पोइ सिपाही उनखे पिनाईंदा ज़िल्लत उनजी कंदा। हाणे उहो कैदी नबी जे घराणे जे दर ते साहिल बणिजी आयो। चओ सल्लल्लाहु अलैहि या चवे तो मां असीर आहियां, मूंखे खैरात मिले। मुंहिंजा दोस्तो वरी हज़रत मौला अली खातून अतहर फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा छा कयूं जो उहा खाधे जी शइ उन असीर जे हवाले करे पाण पाणी ते रोज़ो अफ़्तार करे मिस्कीन खे यतीम खे असीर खे खैरात ॾिनऊं पंहिंजे खाधे जी शइ उन्हनि साहिलनि जे हवाले कयूं। मुंहिंजा दोस्तो हेॾो हिननि जी सखा होॾो अल्लाह जे क़ुरान जी आयत जो नुज़ूल थियो आहे। वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा इन्नमा नुत्इमुकुम लिवज्हिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। चो अल्लाह 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 अज़ीज़ान मोहतरम ही मुझे महबूब जे पाक घराणे जी सखावत इन घराणे जी सखावत जो हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। सैयदना इमाम हुसैन जो शहजादो हज़रत अली औसत जंहिंखे सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सॾिबो आहे। ज़ैनुल आबिदीन उहो ज़ैनुल आबिदीन जेको इमाम हुसैन जो शहजादो आहे ऐं करबला जे वाक़े जो अखियुनि ॾिठो शाहिदा। करबला जा दुख ऐं सूर सहण वारो सोने इमाम हुसैन जो शहजादो आहे। मुंहिंजा दोस्तो जॾहिं करबला जा दुख ॾिसी ऐं दिमश्क ऐं कूफे जा कैद काटे मोटियो आहे। ये पाक घराणे जेके दुख ॾिठा जेकी कैद सठा उहे दुख ॾिसी सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं वापसि मदीने पाक ॾे मोटियो त पूरी ज़िंदगी मुहम्मद करीम जो बचड़ो कॾहिं खिलियो न आहे। पूरी ज़िंदगी रोंदो रहियो, कॾहिं घर जे ख़लवतुनि में रोंदो आहे, कॾहिं जलवतुनि में रोंदो आहे, कॾहिं मजलिसुनि में रोंदो आहे, कॾहिं तन्हायुनि में रोंदो आहे। जेॾीमहिल पाणी ते नज़र पवंदी अथसि त इमाम हुसैन जी उञ यादि अची वेंदी अथसि। जेॾीमहिल पाणी जो प्यालो ॾिसंदो आहे त अदड़े नंढे अली असगर जी उञ यादि अची वेंदी अथसि। पूरी जिंदगी मुझो सोनो इमाम ज़ैनुल आबिदीन खिलियो न आहे। कूफे जो हिकिड़ो माण्हू मेहमान थी आयो आहे। मुझे सोने सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरॿे ते मेहमान थी आयो। मदीने में पहुतो, हुन जो को वाक़ुफ़ न हो, का ॼाण सुञाण न हुई। पुछा त मां परदेसी आहियां, कूफे खां आयो आहियां, मूंखे राति रहणी आहे मदीने पाक में, किथे मां रहां? सभिनी चयो अबा वञ
इमाम ज़ैनुल आबिदीन जड़ो सखी उन्हें जड़ो मेहमान नवाज पियो हूंदो परावन तलाए परेशानियों परावने तलाए परेशानियों नबी के घराने जो निशानियों परावने तलाए नबी जे घराने जो निशानियों परावने तलाए ओ मानू सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन वट मेहमान थी आयो मुझे सोने ज़ैनुल आबिदीन शहज़ादे पंहिंजे हथ सां बिस्तर लगायो मानी पंहिंजे हथ सां खणी अचे खाराई उनजी ख़िदमत कनि था उनजी मेहमानदारी जा हक़ अदा कया अथनि रात रहियो सुबुह जो मोकिलाइण लॻो पाण फरमाइनि था दिलि चवे थी अञा मूं वटि रहो त तुंहिंजी ख़िदमत कयां ॿी राति रहायूं वरी टीं राति रहायूं टे ॾींहं ते उन मेहमान इजाज़त घुरी सही हाणे मोकल ॾियो त मां वापसि वञा पर फरमायूं जे अञा बि रही त मुंहिंजी दिलि चवे थी तुंहिंजी ख़िदमत कयां पर जे तूं वञी थो त हाणे तोखे इजाज़त आहे उन कूफे जे माण्हू पुछो त ओ इमाम ज़ैनुल आबिदीन मूंखे सुञाणी थो त मां केरु आहियां तो हेतरी मुझी खिदमत कया हेतरी मुझी तो मेहमानदारी कया सुञाणी तो मां केरु आहियां बस हुन जो इहो सवाल करण ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथनि में लुढ़क वही अचण रोई फरमाइनि था हाओ मां तोखे सुञाणा थो तूं असां आल बैतनि जो दुश्मन आहीं मुखे वो ॾियारो याद जॾहिं मैदान करबला में तुंहिंजे तरकश जा तीर हुया मुंहिंजे बाबे हुसैन जो बदन हुयो तो तीर पे चुटिया तो असां दुश्मन जो असां आल बैतन जो दुश्मन मजाई तूं असांजे मथां वार करण वारनि मजाई चईसीं पोइ तव्हां सुञाणो बि था पोइ हेतिरी मुंहिंजी ख़िदमत कयव फरमाइनि था उहो किरदार तव्हांजो हुयो हे असां मोहम्मद जे बचड़नि जो किरदार हुई मेहमान करे सजण दावत ॾेई घुराए खत लिखी घुराए बेवफायूं करण खत लिखी घुराए करे उन्हनि ते तीर वसाइण तव्हांजो कमु दुश्मन सते ते लॻी अचे त उन खे ॾींहं में जायूं ॾियण असां अहल बैतन जो कमु परावने तलाइण परेशानियूं परावने तलाइण परेशानियूं नबी जे घराने जो निशानियूं परावने तलाइण जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ويطعمون الطعام على حب
मिस्कीनन व यतीमन व असीरा। वे अल्लाह की मोहब्बत में वे खाराईंदा आहिनि मिस्कीनन खे, यतीमन खे, असीरन खे खाराईंदा आहिनि। अल्लाह जे ॾिनल माल खे अल्लाह जे मखलूक खे खाराइण में इस्तेमाल कंदा आहिनि, पोइ उन्हनि जे मथां अल्लाह राज़ी थी वेंदो आहे। अज़र मोहतरम, यो मानी जो हिकिड़ो गभो, यो हिकिड़ो मानी जो कन्नो क़यामत जे ॾियारे में उहो त जबल जेॾो वज़नी थी उन जे अमलनि में तोड़ियो वेंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम दैलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत किया, हजरत सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, मुझे आका फरमायो अद्दईफ याती बिरिज़्क़िही व यरतहिलु बिज़ुनूबिल क़ौम। जॾहिं को मेहमान के वटि ईंदो आ त पंहिंजो रिज़्क़ पाण सां खयूं ईंदो आ। मेहमान ईंदो आ पंहिंजे रिज़्क़ सां गॾु, पर जेॾी महिल वेंदो आ त घर घणी जा गुनाह खयूं ईंदो आ। ॾिसो हदीस जा लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो ॻाल्हि। साईं फरमाइनि था अब्दे दुयूफ न आहे, जमा न आहे, वाहिद जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो महिमान। अब्दे याती, मेहमान अचे थो, घणा मेहमान न, हिकिड़े मेहमान जी ॻाल्हि आहे। घणनि जो शान छा हूंदो उन में तव्हां अंदाज़ो लॻायो। हिकिड़ो मेहमान अचे थो, याती पे रिज़्क़, उहो ईंदो आहे पंहिंजो रिज़्क़ पाण सां गॾु खणी ईंदो आहे। वयरतहिलु बिज़ुनूबिल क़ौम, ऐं जेॾी महिल मोटंदो आहे त पूरी उन क़ौम जा गुनाह पाण सां खणी वेंदो। हिकिड़ो महिमान क़ौम जा गुनाह खणी वेंदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर कबीरा। मुझे आका फरमायो त उन्हनि जा जेके बि गुनाह उन क़ौम जा, जंहिं क़ौम वटि उहो महिमान आयो, हिकिड़ो महिमान उन सॼे घराणे जा, उन सॼे ओड़े पाड़े जा गुनाह पाण सां खणाई बचाई महिमान। सुभान अल्लाह। इमाम दैलमी की रिवायत आंदी हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु का, इज़ा दखल दैफ अलल क़ौम दखल बिरिज़्क़िही व इज़ा खरज खरज बिमग़फ़िरत ज़ुनूबिहिम। मेरे आका फरमाते हैं, जब कोई मेहमान किसी कौम के पास आता है, किसी कौम, किसी कबीले, किसी घराने के पास कोई मेहमान आता है, तो जब उसको रोटी खिलाते हैं, उसकी खिदमत करते हैं, वैदा खरज, जब वो मेहमान वापस लौटता है, बाहर निकलता है, तो वो यूं नहीं निकलता, वो जब निकलता है तो उस सारी कौम के गुनाहों को भी बाहर निकलवा देता है। खरज बिमग़फ़िरत ज़ुनूबिहिम, उन्हें पूरी कौम जा गुनाह बख्श वेंदा। हाँ, अब ॻाल्हि समझ में आया? हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम इब्न अबी दुनिया रिवायत सुनाने, इन अस्रा सदक़तिन इला समाए अन यस्ना अर्रजुल तामन जय्यदन सुम्मा यदू इलैहि नासम मिन इख्वानिही।
साईं फरमाइनि था त सभ खां भली ख़ैरात जेका तकड़ी तकड़ी आसमान ॾे खॼी वेंदी आहे, यानी तकड़ी क़बूलियत में ईंदी आहे, उहा ख़ैरात जेका जल्दी जल्दी अल्लाह जे बारगाह में पहुचंदी आहे, उहा ख़बर अथव ख़ैरात कहिड़ी आहे। साईं फरमाइनि था त सुठो ताम तामन जय्यदा, सुठो ताम भलो ताम खाए पोइ पंहिंजे भाइरनि खे छॾे, यदू इलैहि नासम में इख़्वान, पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे छॾे सुठो ताम ठाहे पोइ उन ते पंहिंजे भाइरनि खे छॾे चे अचो मुंहिंजी दावत आहे खा। इहा अहिड़ी ख़ैरात आहे जेका तकड़ी तकड़ी अल्लाह जे बारगाह में पहुची। सुभान अल्लाह। ऐं ॿुधो, कुझु अमल अहिड़ा आहिनि जेकी मग़फ़िरत ऐं बख़्शिश खे बाने जे लाइ वाजिब करे छॾींदा आहिनि। उन अमल जे करण सां उन बाने जी यकीनी पक्की पुख़्ती ॻाल्हि आहे, जे चवंदा आहिनि ग्रंटेड ॻाल्हि, ग्रंटेड ॻाल्हि आहे, इन में कोई शक शुबो आहे ई कोन। कुझु अमल अहिड़ा आहिनि जिन जे करण वारे जे लाइ यकीनी बख़्शिश, यकीनी मग़फ़िरत। उन्हनि अमलनि में जा हिकिड़ो अमल ॿुधायां, सुभान अल्लाह। मग़फ़िरत थींदी गुनाहगारनि जी, नेककार त हुअं ई नज़र ईंदी। ॻाल्हि त गुनाहगारनि जी आहे न, मूं जहिड़नि बदकारनि गुनाहगारनि जी ॻाल्हि आहे। साईं फरमाइनि था इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा इतामुस सग़बान। सरकार फरमाइनि था त मग़फ़िरत ऐं बख़्शिश खे वाजिब करण वारनि अमलनि मथां हिकिड़ो अमल अथव बुखारे माण्हू खे मानी खाराइण। बुखारे माण्हू खे मानी खाराइण अहिड़ो अमल आहे जेको तव्हांजी मग़फ़िरत ऐं बख़्शिश खे वाजिब करे छॾे। बख़्शिश खपे, मग़फ़िरत खपे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुखारे खे मानी खाराइण। ऐं ॿुधो, सरवर आलम फरमायो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंजे करण वारो जन्नत जो वारिस थी वेंदो। भई मुंहिंजी 5 एकड़ ज़मीन आहे, मां सादिक भाई खे लिखी थो ॾियां, बाबा जेसी मां जहिड़ो आहियां मुंहिंजी आहे, मुंहिंजो मूंखां पोइ तूं वारिस आहीं, मुंहिंजो तूं वारिस आहीं, लिखी थो ॾियां। हाणे इन ॻाल्हि में कोई शक शुबो हूंदो? जेका लिख पढ़ थी मिले, तव्हां मज़ा कयो, माण्हू जेकॾहिं चाहे त मां बि बसि जन्नत जो वारिस थी वञा, हेॾो मरां होॾो जन्नत में पहुचां। आहे को? हाँ, सरकार फरमाइनि था, इमाम तबरानी रिवायत आंदी आहे ऐं हिन हदीस जो रावी मुंहिंजो सुहिणो सैयदना इमाम हसन, मौला अली जो बच्चो, हैदर करार जो शहजादो इमाम हसन रज़ी अल्लाह ताला रिवायत थो करे त मूं पंहिंजे नाने मोहम्मद करीम खां ॿुधो। हाँ, हदीस फरमान महबूब जो रिवायत करण वारो सुहिणो इमाम